निहायती दिल सां शुक्रगुज़ार आहियां जो तव्हां अॼु हिन पिंडाल में आया आहियो ऐं रमज़ान मुबारक जे भलारे महीने में साईं डॉक्टर नजमुद्दीन भट्टी 1992 में हिन तंज़ीम जो बुनियादु विधो पंहिंजनि दोस्तनि सां गॾु। उन्हनि में मेन माण्हू साईं महबत अली डायरी साहिबु, एम ए सिंधी साहिबु, उहो अॼु न अची सघिया आहिनि, अचण वारा हुआ असांजे सरपरस्त थियल आहे। ऐं उनखां पोइ बशीर लिखियारी साहिबु सीनियर साहिबु सदाईं असां सां गॾु रहिया आहिनि। साईं कंवर खान आलमानी साहिबु ऐं इहे सभिनी दोस्तनि जी मदद सां तावन सां डॉक्टर नजमुद्दीन भट्टी मुख़्तलिफ़ टाइमनि ते मुख़्तलिफ़ पाकिस्तान बैतुल माल जे थ्रू ग़रीब माण्हुनि जी मदद कंदा आया आहिनि। इलाज जी हुजे, चाहे माली मदद हुजे, जहेज़ जी हुजे या हुनर जे हिसाब सां मदद हुजे, सिलाई मशीनियूं ऐं ॿियो कुझु। उनखां पोइ डिस्ट्रिक्ट गवर्नमेंट नाज़मनि जे दौर में तक़सीम कयूं हुयूं ऐं व्हील चेयर्स 200 ऐं 200 खां 250 व्हील ट्राई साइकिल ॾिनियूं हुयूं। ऐं घणनि ई सालनि खां वठी कर्शी लेबोरेटरीज़ जे तावन सां असां हर रमज़ान शरीफ़ में ग़रीब माण्हुनि में शरबत जाम शीरीन जा तोहफ़ा ऐं डिस्ट्रीब्यूट कंदा ईंदा आहियूं। ऐं उन खां अलावा असांजी मेडिकल जलसो न आहे जो घणो डिस्ट्रीब्यूशन जो प्रोग्राम शुरू कंदासीं। महिरबानी तव्हांजो जो तव्हां हिते आया।